नाज़रीन, कुंभ जे ॻोठ गुलशेर सोलंगी में मक़तूल नौजवान शफ़ीक सोलंगी जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया, जॾहिं त संदसि घर में सोग जी सूरत हाल आहे। मक़तूल जे वारसनि सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ओशाक जामड़ो सां पंहिंजा वीचार हिन रीत मंढिया। जो बच्चो 15 सालन जो जुमे नमाज पढ़ियो वा, सबरी सही खिलदे निकतो वा। खैरपुर सखर वारे के बाहा बधी अपील मुंहिंजे पुट जो इंसाफ़ कयो, उन्हनि ज़ालिमनि के फाई ते चाढ़ियो। वाक़ियो अथवा नासूम निंगर होतो वियो वा हुते पंहिंजी भेण वटि थी मोटियो आहे छोकिरो त छोकिरो गुम। पंहिंजी अधी नफ़ीसा शाह हिम्मत करे, हालात साफ़ करे, जेके पार्टी जा वर्कर आहिनि असांजी हिम्मत करे असांजो इहो खून ज़ाहिर करे छो असां सां अहिड़ो वाक़ियो थियो आहे। नासूम सरकार के इहा अपील आहे त असांखे इहो पंहिंजो हक़ कयो ॾिनो वञे। बैरिस्टर MP हालार साहब के भी अपील तो कया त हिन महिल असांजी मदद कई वञे। तालिम न्यूज़ संदन चवण आहे त पुलिस खे घुर्जे त हिन मामले में फर्दर इन्वेस्टिगेशन करे केस जो संजीदगी सां नोटिस वठी नौजवान जो जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़ जे किरदार ताईं पहुचाए। कैमरा टीम सां गॾु ओशाक जामड़ो, सिंध टीवी न्यूज़।